मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्ना। 4 ॾींहं अॻु इस्लामाबाद मोहल्ला मेहर मां वापारी दुकानदार ज़ाहिद शेख जे घर मां थियल चोरी वारे वाक़े में मुलविस जवाबदार मिस्किन बागड़ी खे मेहर पुलिस गिरफ़्तार करे चोरी थियल रक़म ऐं ॿियो सामान वापस कराइण जी दावा कई आहे। SHO ए सेक्शन अब्दुल वहीद पवर, CI इंचार्ज बशीर लाखेर, सोढर सोलंगी 15 इंचार्ज इमदाद सोहोल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 4 ॾींहं अॻु वापारी ज़ाहिद शेख जे घर मां चोरी वारे वाक़े जा CCTV फुटेज मां जवाबदार जी सुञाणप थी, जंहिंखां पोइ पुलिस कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी चोरी में मुलविस जवाबदार मेहर वासी मिस्किन पुट सीताराम बागड़ी खे गिरफ़्तार करे खेसि 1,80,000 रोक रक़म, 650 सऊदी जा रियाल, 2 सोनियूं वालियूं हथ करे वरितियूं आहिनि। SHO मूजिबि त SSP दादू जी सख़्त हिदायतुनि बाद पुलिस तुर्त कार्रवाई करे थियल ॾोहो वापस करे घर मालिक हवाले कयो वियो आहे, जॾहिं त चोरी में मुलविस जवाबदार खां वधीक पुछा गाछा कई पई वञे। यादि रहे त घर मालिक पारां 25 लख रुपयनि जी मालियत रक़म ऐं सोना ज़ेवर सऊदी जा रियाल चोरी थियण जूं दाहूं कयूं हुयूं, पर पुलिस पारां सिर्फ़ 1,80,000 रोक रक़म, 650 रियाल, 2 वालियूं वापस कराइण ते घर मालिक पारां पुलिस ऑफिसरनि खे पिण हार पाराए कामयाब कार्रवाई करण ते मुबारकूं ॾिनियूं आहिनि।